पंहिंजे दर्जा नौकर हर कंहिंखे वणंदा आहिनि। जेॾी महिल बीबी पुर्रा मदीने वारे साईं खे अचे दाह ॾिनी, या रसूल अल्लाह हिकिड़े माण्हू मूंखे तानो ॾिनो आहे, मेणो हयो आहे त मुहम्मद कोन छॾाईंदव, मुहम्मद जा बच्चा कोन छॾाईंदव। या रसूल अल्लाह ॾाढो ॾुख थियो आहे, अवां वटि आई आहियां। हबीब इहा ॻाल्हि मूंखे ॿुधायो त भला तव्हां असांजी सिफारिश कंदव या न? तव्हांजे बच्चनि जे दर जी नौकरी था ॾियूं, इहा नौकरी असांखे कम में ईंदी या न? माई जेने अर्ज करण ते हदीस जा लफ्ज़ आहिनि, पुट सीता वारा मूंॾे तवजह कजो। हदीस जा लफ्ज़ आहिनि, फखरज यजुर रिदाहु मुहम्मरतन वजनता। हुजूर जी उन माई जी ताह ॿुधी मुस्तफा जो चेहरो सुर्ख थी वियो, लाल थी वियो। गुस्से में कावड़ में हे कल इहे पिया नज़र अचनि जीअं ॾाढू निपूड़जनि, ॾाढू जी जीअं पाणी गलनि ते लॻे सुर्ख थी वञनि। मुस्तफा जा गल सुर्ख थी विया। हुजूर ॿाहिर निकिता, हीअ जेका चादर पाक हुई इहा ज़मीन ते लड़कंदी पई वञे। असां बि सुभान अल्लाह असां बि सगोरो हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह थो चवे, जेॾी महिल हुजूर निकिता चादर ज़मीन ते कसंदी पई अचे, चेहरो मुबारक सुर्ख हुजे। असां अंसार इन निशानी मां सुञाणंदा हुआसीं। हुजूर जॾहिं कावड़ता हुआ, गुस्से में ईंदा हा, ॿाहिरि निकिरंदा हा त चादर लड़कंदी ईंदी हुई ऐं चेहरो मुबारक सुर्ख हूंदो। असां सम्झी वेंदासीं त अॼु दिल पर नाराज़ आहे या ॾुखारो आहे। हुजूर जेॾी महिल माई जे ताह ॾियण ते ॿाहिरि निकिता त चेहरो सुर्ख हुयो, चादर लड़के पई। हुजूर ॿाहिरि जो आया, वकुन्ना माशरल अंसार नअरिफु ग़दबहु बिजर्र रिदाइही व हुमरत वजनतई। या ॿई निशानियूं जो ॾिठियूंसीं, असांखे पक थी वई त जो पिरी कावड़ जी निकितो। अॼु हुजूर नाराज़ थी निकिता आहिनि। फअख़ज़ना सिलाह, दौड़ियासीं पंहिंजे घरनि ॾे, हथियार खयासीं, कंहिं तलवार खई, कंहिं नेज़ो खयो, कंहिं भालो खयो। पंहिंजा हथियार खणी तलवारूं सिरहूं ॿधी जीअं हुजूर मस्जिद ॾे हलिया, असां बि हथियार बंदि थी तकड़ा तकड़ा डोड़ंदा हबीबनि जे अॻियां अचे हाज़िर थियासीं। फकुलना या रसूल अल्लाह मुरना बिमा शिअत फवल्लज़ी बअसक बिल वल्लज़ी बअसक बिलहक़ लो अमरतना बिउम्महातिना व आबाइना व औलादिना लअमदैना क़ौलक फ़ीहिम या रसूल अल्लाह। हज़रत जाबिर तो चवे त असां बि सभई तलवारूं ज़िरहूं ॿधी जंग जे लाइ तयार थी यकदम तड़े खड़े मस्जिद में पहुता। या रसूल अल्लाह, हबीब तव्हांजी कावड़ सही न थी सघूं। हबीब हुकुम कयो, जे चवंदो असांजे पुटनि खे मारण जो ऑर्डर ॾियो, पुटनि खे कुही छॾींदासीं। जे चओ पीउ माउ जे लाइ असांखे ऑर्डर ॾियो, असां पीउ माउ खे बि मारण में देर न कंदासीं। जिते तव्हांजी कावड़ आहे, जिते तव्हांजो गुस्सो आहे, हबीब ॿुधायो जीअं चवंदो। असांजा सिर हाज़िर, जानियूं हाज़िर, बच्चा हाज़िर, घर हाज़िर, अबो अमड़ हाज़िर। हबीब तव्हांजी कावड़ सां सही नथा सघूं।
हबीब हुकुम दियो तवा केते अजु कावड़ लायो जेको तवा जो आर्डर हुंदो असा तैयार आयूं हुकुम जी देर आ बस तवा जो आर्डर मिलंदो विंदो सिर साह सजण तो ता सत बार कया सदके सिर साह सजण तो जे अबे अम्मा जा सिर्फ तव्हांजे अॻियां कुर्बान करण जे लाइ तैयार आहियूं हबीब हुकुम कयो छा माजरा आहे अॼु तव्हां कावड़ में नज़र अची रहिया आहियो फसइदल मिंबर मदीने वारा साईं मिंबर ते चढ़िया जुम्मे जे खुतबे जे लाइ जीअं मिंबर ते चढ़बो आ जुम्मो न हुयो को आम ॾींहुं हुयो हुज़ूर मिंबर ते चढ़िया पो अल्लाह जो हम्द बयान कयूं व फहमिदल्लाह व असना अलैहि अल्लाह जो हम्द व सना बयान करे सहाबन के ॾिठो पूरी मस्जिद भरजी वई हबीबन करीमन फरमायो मन आना मां के रहा मदीने वाले साईं पूछो तो मां के रहा असहाबन का पूछो मां के रहा अजीब सवाल बुधायो मां के रहा असहाबी ड्रिजी विया हथ जोड़े अर्ज करण लगा अंत रसूलुल्लाह हबीब तू अल्लाह जो रसूल है साईं फरमाया अल्लाह जो रसूल दा आया उन्हें में को शक ना है पर बुधायो मां के रहा मुझो नालो छाए मुझो अब्बो केरा मुझो खानदान केड़ो आ बुधायो मां के रहा असाबी चवण लगा फकुलना अंत मुहम्मद इब्न अब्दुल्लाह इब्न अब्दुल मुत्तलिब बिन हाशिम बिन अब्द मुनाफ सुभान अल्लाह हबीब तुंजो नालो मुहम्मद आ तुंजो बाबो हजरत अब्दुल्ला तुंजो डाडो हाशिम तुंजो पड़ डाडो अब्दुल मुत्तलिब तुंजो तड़ डाडो अब्दे मुनाफ तू असा सभनी जे सरदार आई घराणो तुंजो पाक रिसालत पंहिंजी जाइ ते पर ज़ाती हैसियत पिया ॿुधाइनि त मां केरु आहियां साईं फरमायो त हाणे ॿुधो 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 अना सय्यद वलद आदम मां आदम जे औलाद में सभिनी जो सरदार सुभान अल्लाह तव्हांजा सरदार जुदा हूंदा चांडियुनि जो सरदार लिखारियुनि जो सरदार हर कौम जो सरदार मां मुहम्मद सरदारनि जो सरदार सारी इंसान ज़ात जो मां मुहम्मद सरदार इन गाल ते फख्र नाहे व अना अव्वल मन तनशक्कु अनहुल अर्द मां पहिरियों हुंदुस जने जमीन चीर भी मानू मज़ारुन मां निकरंदा त सब खां अव्वल पंहिंजे कब्र मां निकरण वारो मां मुहम्मद करीम हुंदुस वला फख्र इन गाल ते फख्र नाहे व अना अव्वल दाखिल जन्नत सब खां अव्वल जन्नत में दाखिल थियण वारो मां मुहम्मद करीम से मा बालुको मिन यज़मून अन रहमी ला यनफो माण्हुनि खे छा थियो आहे जेके चवनि था मुंहिंजी माइटी मुंहिंजी रिश्तेदारी फ़ाइदो न ॾींदी मुंहिंजी निस्बत फ़ाइदो न ॾींदी मुंहिंजे बच्चनि जा नौकर मुंहिंजे दर जे ख़िदमत करण वारा मुंहिंजे सैयदनि जी इज़त करण वारा माण्हू खे छा थियो आहे जो चवनि था त इन्हनि खे मुहम्मद जी सिफारिश कम न ॾींदी छा थियो आहे तव्हांजे अकुलनि खे छा थियो आहे तव्हांजे सोच खे छा था तव्हां सोचो त मां पंहिंजे बच्चनि खे कम न ईंदुसि मां पंहिंजे दर जे नौकरनि खे कम न ईंदुसि मुंहिंजा बच्चा तव्हांजे कम न ईंदा छा तव्हां सोचो आहे हाणे ॿुधो तव्हांखे मां ॿुधायां सुभान अल्लाह
बुधो बुधो लईस कमा ज़अमू ये कोने जी तव्हां सोचो आ ये नाहे जी तव्हां सोचो आ पर ॻाल्हि ही आ इन्नी ल अशफा क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद ज़रूर सिफारिश कंदुसि सुभान अल्लाह ब ओ शफा ऐं मुंहिंजी शफ़ाअत रद्द न थींदी क़बूल पवंदी सुभान अल्लाह जंहिंजे लाइ मां सिफारिश कयां उन जी सिफारिश रब रद्द न कंदो ज़रूर क़बूल कंदो हत्ता इन मन अशफा लहू यशफा फयुशफा ऐसी ताईं जो मां मोहम्मद जंहिंजी सिफारिश कयां उहा सिफारिश सां उहो त छुटी वेंदो पर जंहिंखे मां छॾायो न सिफारिश करे उहो वरी ॿियनि जी सिफारिश कंदो सुभान अल्लाह मिसाल मिसाल क़यामत जे ॾियारे मदीने वारो साईं सादत जी शफ़ाअत करे हिन खे छॾाए लक्षण न हुयसि छुटण जहिड़ा पर मदीने वारे छॾायुसि पंहिंजा अमल कोन हुयसि हुज़ूर छॾायुसि जेॾी महिल हुज़ूर छॾायो न जंहिंखे मदीने वारे छॾायो इहो वरी सीता वारनि ॿियनि जी सिफारिश अल्लाह लबैक मौला मां सादत तोखे अर्ज़ थो कयां हे सीता में फलाणो मुंहिंजो यार थी हिन खे बि छॾजांइ हिन फलाणे खे बि छॾजांइ हिन फलाणे खे राजनि जी सिफारिश कंदो जंहिंखे मूं छॾायो उहो हज़ारनि खे छॾाए जन्नत ॾे वठी वेंदो सुभान अल्लाह लबैक या तव्हां चओ था मुंहिंजा बच्चा तव्हांखे फ़ाइदो न ॾींदा मुंहिंजी हाल तव्हांखे नफ़ो न ॾींदी मां त जंहिं आम माण्हू खे छॾायां उहो राजनि खे छॾाईंदो बरहक या त रसूल मुंहिंजा बच्चा कीअं न छॾाईंदा बिल्कुल बरहक मुंहिंजी हाल कीअं न सिफारिश कंदी जेके उन्हनि जे दर जी नौकरी करण वारा आहिनि ख़िदमत करण वारा आहिनि कीअं न उन्हनि जी सिफारिश थींदी पर अॻिते लफ़्ज़ ॿुधजो सीता वारा साईं फरमायो त हत्ता इन इब्लीस यततावल फि शफाअत जेॾी महिल मां मोहम्मद सिफारिश ते लहंदुसि मुंहिंजे बच्चनि जी सिफारिश थींदी उन महिल शैतान बि ॿाहूं ॿधी आस लॻाए बीहंदो जो मतां मुंहिंजी बि सिफारिश अल्लाह शैतान खे आस थी पवंदी इब्लीस खे बि जेको कट्टर दुश्मन आहे वॾो दुश्मन आहे उन खे बि आस थी बीहंदी ॿाहूं ॿधी बीहंदो मन मुंहिंजी बि पर हिन निभागे चंडे खां वो इब्लीस भलो आहे जो इब्लीस बि हिकिड़े ॾींहुं सिफारिश जी आस लॻाईंदो ही चवे थो त मुस्तफा जे बच्चनि जी सिफारिश न थींदी ही चवे थो त आले रसूल जी शफ़ाअत न थींदी ॿुधी छॾियो मां मोहम्मद बि शफ़ाअत करण वारो आहियां मुंहिंजा बच्चा मुंहिंजा अहल बैत बि शफ़ाअत सुभान अल्लाह लबैक या रसूल जेकॾहिं आम हर सैयद शफ़ाअत कंदो त नजीब तरफ़ैन सैयद जेको अब्बे जे तरफ़ा हसनी आहे अम्मा जे तरफ़ा हुसैनी आहे जंहिंखे दुनिया पीरनि जो पीर सॾींदी आहे दस्तगीर सॾींदी आहे गौसे आज़म सॾींदी आहे जंहिंजो कदम हर वली जे गर्दन जे मथां आहे ॿुधाए त उहो सिफारिश कंदो या न सिफारिश कंदा उन जी सिफारिश अघामंदी आहे न कबूल पोइ जेके हुन जे नौकरी आहे हीअ बि जेका यारी थो मल्हाई न इहा बि हिकिड़ी नौकरी आहे इहा बि यादगिरी आहे इहो यारी मल्हाइण बि उन्हनि सां ग़ुलामी आहे मुहबत ऐं निस्बत आहे जेकॾहिं तो यारी मल्हाई ऐं क़यामत जे ॾियारे पीरनि जो पीर उथी अर्ज़ कंदो मालिक हे अथई मुंहिंजी यारी मल्हाइण वारा सुभान अल्लाह असां क़ादरी आहियूं हे हिन मुंहिंजी निस्बत वारा ही मुंहिंजे तरीक़े में ही कादरी सिलसिले में दाख़िल हुआ ही मूं अब्दुल कादिर जीलानी जा मुरीद सॾाइण वारा ॾे ख़बर पोइ उन्हनि जी बि का सिफारिश हलंदी या न हलंदी हलंदी या न हलंदी हा असां कादरी कादरी कादरी